भाभी भाभी ॾियारीअ जूं वाधायूं अथव। ॾियारी अचण तॾहिं तूं पहिरियों ई टपा छो ॾींदीअं? मां त जाम एक्साइटेड आहियां ॾियारीअ लाइ। ॿार पैदा थियो न आहे, तूं पहिरियों ई बर्थडे पार्टी थी मनाए। ॿार कंहिंखे थियो आहे भाभी? अरे कहावत आहे भाभी, ॾियारीअ ते ईंदी आहे लक्ष्मी माता, चाहे तुमको कुछ नहीं आता। हेॾां चांहि हाँ। मस्त ठाही थी मांव। थैंक यू। करेक्ट ठाही थी मांव। पैसा खपनि सी, अॼु पैसा खपनि सी। अदरक बि विधी थी मांव। थैंक यू। इलायची बि विधी थी मांव। फिनाइल बि विझी आहे थोड़ी। हाँ, उहा बि विधी थी मांव। I'm joking. भाभी हिकु सवाल थी पुछांव, जल्दी जवाब ॾियो। हाँ हाँ पुछ। हैप्पी दिवाली की शुभ दिवाली? हैप्पी दिवाली। सोन पापड़ी की ॼमूं? ॼमूं। हलो हैप्पी दिवाली जी ख़ुशीअ में तव्हांखे ॼमूं मोकिलियांव थी। तूं मूंखे ख़ाली ॼमूं मोकिलींदीअ? तव्हां ई त चूस कयव ॼमूं। त ऑप्शन में सोन पापड़ी ॾिनई, काजू कतरी ॾे न। हलो ठीकु आहे, वापस। सोन पापड़ी, ॼमूं, काजू कतरी या पेड़ा? अला पेड़ा बि अची विया। यार मां काजू कतरी ऐं पेरनि में कंफ्यूज थी थियां। हीअं तव्हां 50-50 लाइफ लाइन भी यूज़ करे सघंदा आहियो। हाँ हल ठीकु आहे, 50-50 करे। ओके कंप्यूटर जी, 50-50 लाइफ लाइन यूज़ किया जाए। टडुम, ॼमूं की सोन पापड़ी? पापा दिवाली जी ख़र्ची ॾियो न। फ़कीर दिवाली अचण त ॾे, मरने पहिरियों ई। यार पैसा त पहिरियों ॾींदव न। पैसा हूंदा त कपिड़ा वठी ईंदुमि, शू वठी ईंदुमि, जैकेट वठी ईंदुमि। अच्छा त हिन सभिनी जा पैसा मां ॾे? तव्हां पप्पा आहियो न यार, पप्पाउनि जो त कमु हूंदो आहे न ॿारनि खे पैसा ॾियण जो। पुट हिकु फर्ज़ु निभा थी जो पीउ जो फर्ज़ु थो घुरे मूंखां। निभाईंदुमि न, हुन में छा आहे, ॿुधायो न तव्हां छा करिणो आहे। टंगुनि में सूड़ा जोर ॾे न हलिया। घणा मिलंदा पोइ? थूक थी, पीउ खां जोड़नि जा पैसा थो वठे। शर्म कर। ॿियो ॿुधायो भाभी, सफ़ाई थियव? सफ़ाइयूं त बाबा पूरी थियण जो नालो ई नथियूं खणनि। टंगूं चेलूं सभु वयूं थी यार मुंहिंजी त। मायूं कनि थियूं कमु। मायूं बीठियूं आहिनि, मुनो कमु त असां खां थियूं कराइनि। ये दियो भाभी, वो दियो भाभी, ऐसा करो भाभी, वैसा करो भाभी। गिरिल साफ़ कई अथई, सुबुह खां वेठी आहे, पाण छोड़ी लथी न आहे गिरिल तां। मूंखे फतकाए पूरो कयो अथई। भाभी एक और बाल्टी पानी दो, एक और बाल्टी दो, एक और बाल्टी दो, कपड़ा दो, साबुन दो, सर्फ दो। मथां पाणी जूं बाल्टियूं ईअं थी उॾाए, पार्किंग मां 6 ॾींहंनि खां जेको जेंट्स निकितो थी न, सॼी बाल्टी उन्हनि जे मथां पई थी। सभु वीचारा पिसी करे विया थी दुकान ते। हिकु त मुंहिंजे मथां भड़के पियो, चयोमांसि सर्फ एक्सेल जो पाणी अथव, पाण ख़ुशबू ईंदव ऑफिस वारनि खे तव्हां मां। छोकिरियूं दीवानियूं थी वेंदव ऑफिस वारियूं। पार्टी खपई पोइ मूंखे हाणे। हाल मिलूं था। हा छा थियो? अरे वो विनय आहे न, विंज़ो ऐप त कैश प्राइज़ कटियो आहे। ओ छा आहे वरी? विंज़ो ऐप न ख़बर अथव? विंज़ो ऐप इंडिया जो बिगेस्ट गेमिंग प्लेटफॉर्म आहे। लूडो, क्रिकेट, कॉल ब्रेक, पूल जहिड़ियूं 70+ गेमियूं खेॾी जीती सघंदा। 50 लाख ताईं कैश प्राइज़िस। पोइ खट न देजां। हिते तव्हां फ्री ऐं पेड ॿई गेमियूं खेॾी सघंदा आहियो। क्रिकेट जो शौक़ु अथव न तव्हांखे? क्रिकेट फुटबॉल ॾिसण वारा पंहिंजी फैंटेसी टीम्स ठाहे बि खटी सघंदा आहिनि। हल हिते विंज़ो स्टोर बि आहे, जिते मिलंदा आहिनि फ्री फायर जा डायमंड्स चीपेस्ट प्राइस ते। बाक़ी हो कूपन ॾींदा आहिनि, हो न आहे? आहिनि न, मिंत्रा, हॉटस्टार, डोमिनोज जा डिस्काउंट कूपन्स बि आहिनि। यानी पैसा खटो बि ऐं बचायो बि। ऐं हिते 7 ॾींहं रोज़ स्पिनर घुमाइण सां KTM, रॉयल एनफील्ड, iPhone 13 बि खटी सघंदा आहियो। बि त मां हाणे ई तो डाउनलोड कयां इहो विंज़ो ऐप। हा डाउनलोड कयो, डिस्क्रिप्शन में लिंक ॾिनल अथव। हाणे डाउनलोड कंदव त 50 रुपया बोनस बि मिलंदव। हेॾां पाणी पीअंदव? उत पप्पा लाइ पाणी खणी आ। छो पप्पा पाणी खपेव? हाणे चांहि पीती अथऊं मथां पाणी पीअंदा आहियो? पपैयो कटे ॾियनि भला। चांहि मथां पपैयो खाईंदा? बिस्किट ई ॾियनि न त। चांहि मथां बिस्किट खाईंदा? पहिरियों बिस्किट खाइबा आहिनि न। मूंखां त पुछो न मूंखे खपे न खपे। मुंहिंजी माई त भाभी हेॾियूं सर्फूं थी विझे, टाइल्सूं सॼियूं गज थी करे छॾी। मां पंहिंजी टाइल्स ते 3 दफ़ा स्लिप थी आहियां। हिकु दफ़ो त बासण बि मथां पिया अची। उहा त गज ते ईअं थी हले ॼण त बर्फ़ में स्केटिंग थी करे। पप्पा तव्हांखे लॻेव नथो अॼु जाम सेवा थी थिएव तव्हांजी? न मन अञा काथे।
कॾो का हो त कॾो का। वाह ले अथव न तव्हांजी। हा सो त आहे। छो तो तपें छो तो। हल ठीकु आहे ॻाल्हायां थी मां। मां छो तपंदुमि। हेॾां कढो 10,000। 10,000? हलो अंबानी साहिब, हा थोरो लोन खपंदो हुयो। 10,000 त खपनि न मन। 10,000? हेॾो छा कंदीअ? हेॾां नयूं चादरूं खपनि, नयूं चादरुनि सां गॾु नयूं छवां खपनि। छवां त गॾु ईंदियूं आहिनि न चादरुनि सां। अती चुप थी मुंहं खे। भई हे मुंहुं 2 मिंट बंदि रखिजे, 2 वॾा ॻाल्हाइनि था पाण में। बदतमीज़ औलाद। हा त मूंखे चादरूं खपनि ऐं छवां खपनि। हिनखे अगरि घर मां कढी छॾियां त तव्हांखे काई प्रॉब्लम आहे या? न न बिल्कुलु न। हा ॿियो मूंखे तोरण वठिणो आहे, पायदान वठिणो आहे। मम्मी तूं ऑनलाइन शॉपिंग न कंदी आहियां? न बाबा मां ऑनलाइन ख़रीदारी न कंदी आहियां, मां पंहिंजे सिंधी भाउरनि खे ई कमाई कराईंदी आहियां। हा दुकानदार ॿिए ॾींहं ते रिटर्न जो करे ॾींदा आहिनि। हिकु ॿियो अखर ऐं बैग सूधो तूं घणे ॿाहिरि। हा ॿियो मूंखे तोरण वठिणो आहे, पायदान वठिणो आहे। ॿुध हे 2,000 खण ऐं जेको खपे वठी आ। 2,000 ख़ाली? हेॾां 2,000 मां छा थींदो? हिन मां फटाका बि ईंदा मुंहिंजा। हिन मां लत बि ईंदे मुंहिंजी। हिन साल एॾो ख़र्च न कर, कमाई न थी आ। कमाई न थी अथव? ख़बर अथव हिन दफ़े न मूंखे बि दिलि ई नथी थिए दिवाली मल्हाइण ते। इहा चए थी ख़रीदारी करणु हल, पर मूंखे सफ़ा पुॾे ई नथो। अलाए छो मन ई नथो करे हिन दफ़े। हे मां छा थो ॿुधां, कोई मुंहिंजे कननि में ज़हर विझो। हे 2,000 रखो, हेॾां पूजा जे सामाननि ते हटरी बटरीअ ते कमु अची वेंदा। ॿुधो रख पाण वटि ऐं हे बि रखी छॾ। छॾियोसि, हेॾां ख़र्च न कयो। असां लेडीज़ जो छा आहे, असां 2 फुल्कनि में बि ख़ुशि वेठी हूंदियूं आहियूं। हो 2,000 थी ऐं हे 8,000 थी, करे आ शॉपिंग, तूं टेंशन न कर। हे न ॾियो मन, पैसा ख़तम थी वेंदव। ईंदा यार वरी चढ़ी आहे, टेंशन खणबो आहे ईअं। ॾियारी साल में हिकु दफ़ो थी अचे, मनाईंदासीं न या? उहो ई त मां बि चवंदी आहियां, ॾियारी साल में हिकु दफ़ो थी अचे, रोज़ रोज़ थोरी ईंदी आहे। हाणे मूंखे फटाकनि जा पैसा ॾियो। हे वटि 500 रुपया वठी आ वञी, फुवारा फिरणियूं। 500 रुपया ख़ाली? 500 रुपये में ख़ाली शिमशिम ईंदी आहे? 500 रुपया चए तो ख़ाली शिमशिम ईंदी आहे? चढ़ियो थी पिया आहे सफ़ा। मूंखे त लॻे थो तव्हां ॿई चढ़िया थी पिया आहियो। जेको मिलई तो वठी आ वञी ग़रीब। अच्छा हाणे मां ग़रीब? हा त ज़िंदगीअ में 10,000 ॾिठा थी या कॾहिं? हलो यार मां वञांव थो, तव्हां ॾिसो पाण में। हा हा हेॾां। हल ठीकु आहे, ॾिसां थो छा थो मिले 500 रुपये में, न त ॿिया ॾिजांइ। हा हाणे त वञ। कॾहिं कॾहिं इमोशनल थियण सां बि कमु थी वेंदो आहे। 10,000 रुपया मिलियव पैसा? न मन न काथे। त भाभी भैया खां 8-10,000 वठी छॾिजोनि, असांखे जाम सामान वठिणा आहिनि। छो छा थियो, नथा ॾियनि वया? लॻे त नथो। छा था चवनि भाई, मंदी आहे? भेनरुनि लाइ वठी आया आहिनि गिफ्टूं? कॾो का हो त कॾो का, ऊचियूं ऊचियूं बि मस्तु। बसि पोइ नाटक त वञ, पैसा बचाइण ई था कनि। सही आहे तूं हिकदमि। भाभी पोइ हिकु कमु कयो न, इमोशनल थी वञो। सभिनी खां सवलो ऐं फ़ाइदे वारो फॉर्मूलो मुंहिंजे घर में इहो ई हलंदो आहे। हा सो त आहे। हा हा ऑल द बेस्ट भाभी। जीअण लाइ पैसा त खपनि, चाहे माण्हू डिसेंट हुजे या मवाली। मनाइणी त सभिनी खे ई आहे। हैप्पी दिवाली।